वाई पांदी में भी अहम खबर अव्हांखे ॾींदा हलूं त कच्छ ऐं खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसातुनि बाद नई गाज वही आई आहे। नई गाज जे वकिरे सबबि कच्छ में वरी सूरताल केतिरा ई ॻोठ पाणी अची विया आहिनि। अपडेट कयूं पिया वाई पांदी में कच्छ में ऐं खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसातुनि बाद नई गाज वही आई आहे। नई गाज जे वकिरे सबबि कच्छ में ॿोॾ वारी सूरताल आहे, जॾहिं त केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। नई गाज जे वकिरे सबबि रोड ऐं पुलूं बि टुटी वियूं आहिनि। कच्छ जे सभी ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। अपडेट कयूं पिया वाई पांदी में कच्छ ऐं खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसातुनि बाद नई गाज वही आई आहे। नई गाज जे वकिरे सबबि कच्छ में ॿोॾ वारी सूरताल आहे। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। नई गाज जे वकिरे सबबि रोड ऐं पुलूं बि टुटी वियूं आहिनि। अपडेट कयूं पिया वाई पांदी में कच्छ ऐं खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसातुनि बाद नई गाज वही आई आहे। अपडेट्स मालूम कंदासीं वाई पांदी में अमान बरहमानी खां। अमान, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं खीरथर जी जाबलू पट्टी ते नए गाज जो तेज़ वाकिरो हुयो, उहो कच्छ जे केतिरनि ॻोठनि खे पंहिंजे घेरे हेठि आणे छॾियो आहे। घेरे हेठि आणे छॾियो जॾहिं त जोई वाई पांदी रोड वटां जेको ओवर टॉप थियण करे नए गाज जी जेका मेन पुल आहे उहा बिल्कुलु टुटी पई हुई, जंहिं सबबि जेको कच्छ जे सवें ॻोठनि जो जेको जोई ऐं दादू सां जेको ज़मीनी राब्तो बिल्कुलु इन ते बंदि आहे। जी ठीकु आहे अमान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।